चूंडू वक्त ते थियण घुर्जनि, इलेक्शन जी तारीख़ अॻिते नथी वधाए सघिजे। आइन इलेक्शन कमीशन खे चूंडू अॻिते करण जो इख़्तियार नथो ॾे। फ़ैसिलो ॾेई चुका आहियूं। इलेक्शन कमीशन चूंडुनि जी तारीख़ अॻिते नथी वधाए सघे। सुप्रीम कोर्ट पंजाब में चूंडू 14 मई ते कराइण वारे फ़ैसिले ख़िलाफ़ इलेक्शन कमीशन जी नज़रसानी दरख़्वास्त रद्द करे छॾी। चीफ जस्टिस अमृता बंदयाल रिमार्क्स ॾींदे चयो त आइन जी भञकड़ीअ ते अदालत मुदाख़लत कंदी। जस्टिस मुनीब अख्तर रिमार्क्स ॾींदे चयो आहे त आइन कंहिं जी बि जागीर नाहे, केर बि आइन खे ओरांगे नथो सघे। आइन इलेक्शन कमीशन खे चूंडुनि जी तारीख़ अॻिते वधाइण जो इख़्तियार नथो ॾे। इस्लामाबाद हाई कोर्ट में साइफर केस जी ॿुधणी जेल अंदर करण ख़िलाफ़ पीटीआई चेयरमैन जी दरख़्वास्त ते ॿुधणी। चीफ जस्टिस आमिर फारूक जी दरख़्वास्त ते रजिस्ट्रार ऑफिस जा एतिराज़ ख़त्म कंदे धुरनि खे नोटिस जारी करे छॾिया। ॿुधणी ईंदड़ हफ़्ते ताईं मुलतवी। अवाम खे बिजली जे बिलनि में रिलीफ कीअं ॾिजे, पाकिस्तान प्लान IMF हवाले करे छॾियो। IMF खे मुक़रर कयल हथनि जी भञकड़ी न करण जी बि ख़ातिरी कराई वई। नाड़े वारी वज़ारत जे ज़रियनि जो चवणु आहे त साल 2023 ऐं 24 जी बजट में 250 अरब रुपया रखिया विया हुआ, जंहिं मां बिजली वापेदारनि खे रिलीफ ॾेई सघिजे थो। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज शदीद ॿाड़ईअ जो शिकार, सीड़पकारनि जी दिलचस्पी घटिजी वई। कारोबार दौरान 100 इंडेक्स में 1448 पॉइंट्स जी घटिताई। डॉलर जे ॿियो महांगे थियण जो सिलसिलो जारी। इंटरबैंक में डॉलर वधीक महांगो थी वियो। व्याज जी शरह में बि वाधे जो ख़दशो। कारूंझर जे आसपास खोटाई वारो कम बंद कयो वियो आहे। मातियात खातो अॻु ई लीज़ूं रद्द कयूं वयूं आहिनि। कारूंझर जी लीज़ ॾियण बाबति एतिराज़ ते ॿधल ख़त सेक्रेटरी मातियात खे लिखियो वियो हो। DC थरपारकर सिंध हाई कोर्ट हैदराबाद बेंच में कारूंझर बाबति रिपोर्ट पेश करे छॾी। अदालत पारां DC पुलिस ऐं जंगली जीवत खाते खे कारूंझर जी कटाई न थियण बाबति लिखत में कसमनामो जमा कराइण जो हुकुम ॾेई छॾियो। हमारा मुतालिबा यही है कि जान मोहम्मद मेहर साहब के कातिलों को फौरी तौर पर गिरफ्तार किया जाए और जब तक उनके कातिलों को गिरफ्तार नहीं किया जाता हमारी ये जद्दोजहद जारी रहेगी। इसलिए ये गिरफ्तार अब तक नहीं हो गए कि इनके पुश पर सियासी लोग होते हैं, बासर खानदान है। गिरफ्तार नहीं होता है तो आप समझे कि उसके पुश पर कुछ न कुछ वहाँ सियासी लोग होते हैं। जितने भी बड़े बड़े डाकू हैं इन बड़े लोगों के घरों में रहते हैं, उनके डेरों में रहते हैं। ये जंगलों में नहीं है, सियासी लोगों के पनाहगाहों में। ग्लोबल विलेज है सारी दुनिया। कितने ऐसे मुजरिम थे जिनको हुकूमत ने दुबई में गिरफ्तार करके लाया और अदालत के ठहरे में खड़े हो गए। तो मैं नहीं समझता हूँ कि उनके कातिल बाहर गए हैं, वो इधर ही हैं और बासर लोगों के हिफाजत में हैं। जब तक जान मोहम्मद मेहर के कातिलों को गिरफ्तार नहीं किया जाता उसके वारिसीन के साथ हमारी हमदर्दी और उनके कातिलों की गिरफ्तारी के लिए हमारी जद्दोजहद जारी रहेगी। शहीद जान मोहम्मद महर जे कातिलनि जी सरपरस्ती थी रही आहे, जंहिं सबबि ई कातिल गिरफ़्तार न थी रहिया आहिनि। सखर में मीडिया सां ॻाल्हाईंदे जमायत इस्लामी जे अमीर सिराजुल हक़ चयो आहे त अथिया ऐं इलेक्शन कमीशन गैर जानिबदार रहनि त मुल्क तरक़ी कंदो। मईशत तबाह थी वई, महांगाई सबबि अवाम जो जीअण जंजाल थी वियो आहे। सखर पुलिस 19 ॾींहं गुज़रण बावजूद सीनियर सहाफ़ी शहीद जान मोहम्मद महर जा कातिल गिरफ़्तार करण में नाकाम। निगरान घर वज़ीर हारिस नवाज़ जे हिदायतुनि बाद शहीद जान मोहम्मद महर कतल केस में जांच CTD हवाले। DSP कुदूस कलवर जी सरबराही में टीम शहीद जान मोहम्मद महर जे कतल केस जी जांच कंदी। कानून बारे निगरान वज़ीर उमर सुमरो चयो आहे त जान मोहम्मद जा कातिल कचे में मौजूद आहिनि। कचे में जल्द ऑपरेशन शुरू करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। रानीपुर जी पीरानी हवेलीअ में क़तल थियल निगरी फातिमा वारे केस में गिरफ़्तार जवाबदार पीर असद शाह इम्तियाज़ मीरासी 7 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले। दहशतगर्दी टोड़ अदालत जवाबदार पीर असद शाह सहूलतकार इम्तियाज़ मीरासी खे
रिमांड ते पुलिस हवाले कयो। जवाबदार हिना शाह ऐं पीर फयाज शाह अञा ताईं गिरफ़्तार न थिया। राणीपुर जी पीराणी हवेलीअ मां 2 साल अॻु मुबैना तौर गुम थियल नारीअ जो बि केस दाख़िल। पीर सुहेल शाह समेत 6 ॼणनि खे नामज़द कयो वियो। भान सईदाबाद वेझो क़तल थियल प्राइमरी टीचर नौरीन फातिमा जे क़तल केस में संदसि वालिद ऐं भाउ जवाबदार ज़मानत रद थियण जो ॿुधंदे ई अदालत मां फरार थी विया। पुलिस खेनि ॾिसंदी रही। नौरीन फातिमा खे 15 मई ते पसंद जी शादी करण तां क़तल कयो वियो। छा हाणे वणकारी मुहिम ऐं मच्छरमार स्प्रे बि अदालत कराए? सिंध हाई कोर्ट वणकारी मुहिम बाबति दरख़्वास्त रद्द करे छॾी। ॿुधणीअ दौरान चीफ जस्टिस अहमद अली शेख रिमार्क सेंदे चयो आहे त हुकूमत लाड़काणे में वणकारी मुहिम शुरू कई वई हुई। मुहिम में निम जा ॿूटा लॻाइण जे नाले ते करोड़ रुपया ख़र्च कया विया। हाणे ग्राउंड ते कुझु बि नाहे। वणकारी मुहिम ते जेतिरो ख़र्च थींदो कुझु ख़बर नाहे। अव्हां खे लाॻापियल सेक्रेटरी सां राब्तो करणु घुर्जे। NH सखर हैदराबाद मोटर वेझो कम 2 सालनि में मुकमल करण जी ख़ातिरी कराए छॾी। सिंध हाई कोर्ट सखर बेंच में M6 मोटर वेझो कम शुरू न थियण ख़िलाफ़ दरख़्वास्त ते ॿुधणी। जस्टिस इक़बाल कलोड़ो रिमार्क सना त हिन वक़्त ताईं सखर हैदराबाद मोटर वेझो कम शुरू नाहे थी सघियो। NH पारां 30 सेप्टेम्बर खां कम शुरू करण ऐं 2 सालनि में मुकमल करण जी ख़ातिरी कराई वई। अदालत केस जी ईंदड़ ॿुधणी 5 अक्टूबर ताईं मुलतवी करे छॾी। हैदराबाद जी एहतसाब अदालत मोटरवे मेगा करप्शन केस में गिरफ़्तार जवाबदारनि जूं ज़मानत वारी दरख़्वास्तूं रद्द करे छॾियूं। केस में रूपोश ब जवाबदार अमजद रिंद ऐं अली हैदर शाह बि अदालती अहाते मां गिरफ़्तार। मटियारी झगुणी DC अदनान रशीद असलम पीरज़ादो ताबिश शाह ऐं ॿियनि पारां ज़मानत वारी दरख़्वास्तूं रद्द कयूं वयूं। कराची जी दहशतगर्दी टोड़ अदालत PTI जे गिरफ़्तार अॻवान हलीम आदिल शेख खे आज़ाद करण जो हुकुम ॾेई छॾियो। पुलिस खेसि ॿीहर गिरफ़्तार करे थाणे मुंतक़िल करे छॾियो। कंबर वेझो ॻोठ दोस्त मोहम्मद चांडियो में जवाबदार घरू अणबणत तां ज़ाल ऐं सहुरे खे क़तल करे छॾियो। जवाबदार मसन चांडियो ज़ाल सनम ऐं सहुरे महबूब चांडियो खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। हिकु ॼणो ज़ख़्मी। इतला ते पुलिस पहुची माजी वैलन जा मड़ ऐं ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल करे छॾिया। वधंदड़ महांगाई ऐं बिजली जे वाधू बिल्स ख़िलाफ़ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में शटरबंद हड़ताल ऐं मुज़ाहिरा। मीरपुर ख़ासि टंडोलायार नसरपुर ऐं ॿियनि शहरनि में महांगाई ऐं कारोबार बंदि रखी करे एहतजाज कयो वियो। अॻवाननि जो चवणु आहे त महांगाई सबबि जीअण जंजाल थी वियो आहे। महांगाई ते ज़ाब्तो आणे ग़रीब अवाम खे रिलीफ ॾिनो वञे। बिजली जे बिल्स ऐं आम वाइपे वारनि शयुनि जे अघनि में घाटे टोड़ वाध ख़िलाफ़ सिंध हाईकोर्ट बार जो इजलास। बिजली जे वाधू बिल्स ख़िलाफ़ अवाम जो साथ ॾियण जो ऐलान। वकील अॻवान हैदर इमाम रिज़वी चयो आहे त ईस्ट इंडिया कंपनीअ जीअं मुल्क खे ॿिन्ही हथनि सां लुटियो पियो वञे। बिजली जे वाधू बिल्स ख़िलाफ़ असां अवाम सां गॾु आहियूं। कंदकोट ऐं कश्मीर में मुख़बिन जी बाज़ियाबी ऐं वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ हिंदू बिरादरी ऐं सियासी समाजी तंज़ीमुनि जो एहतजाज। मुख़बिन जी बाज़ियाबी ऐं वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ प्रेस क्लब आरो धरणो। मुख़बी जगदीश कुमार जयदीप कुमार मुनीर अहमद ऐं ॿियनि खे बाज़ियाब कराइण जो मुतालबो। बख्शापुर में बि मुख़बिन जी बाज़ियाबीअ लाइ शटरबंद हड़ताल धरणो। शिकारपुर में ॻोठ समत कोट वासी नौजवान पुलिस सां नमूने फौत। वारसनि पारां मुखालफ़नि खे ज़हर ॾेई मारण जो इल्ज़ाम। वारसनि जो चवणु आहे त संतू जाफ़रीअ खे दूसो ऐं सुहाग वारनि ज़हर खाराए मारियो आहे। पुलिस जो चवणु आहे त नौजवान संतू जाफ़रीअ वारे वाक़े जी जांच करे रहिया आहिनि। लाड़काणे जे मुराद वाहण पाड़े मां अगवा थियल नौजवान जे वारसनि खां भुंग तलब। मुख़्बी जी वीडियो बि जारी।
धाड़ेल नौजवान वकार जे वारसन खां 30 लाख रुपया भुंग तलब करे वरितो। मुखी जे वारसन जो चवण आहे त ग़रीब आहियूं, भुंग नथा भरे सघूं, मूंखे खे बाज़ियाब करायो वञे। मियां साहिब जो ॻोठ करीमाबाद वासी नौजवान ज़ुबैर पुरस्कार नमूने गुम। वारिस परेशान, वारसन पारां ॻोल्हा में मदद करण जी अपील। नौशर फिरोज वेझो ॻोठ रखियल फ़कीर सोलंकी वासी नौजवान मोहम्मद मूसा सोलंकी 10 ॾींहनि खां पुरस्कार नमूने गुम। वारिस परेशान, ॻोल्हा में मदद जी अपील। ऐं ॾखण अफ्रीका जे शहर जोहान्सबर्ग में रिहायशी इमारत खे बाहि लॻी वई। 73 ॼणनि जे सड़ी फौत थियण जी तस्दीक, 50 खां वधीक ज़ख़्मी थी पिया।